तालके मातली यूनियन काउंसिल अल्लाह नू सिरे प्राइमरी स्कूल है मोहम्मद अजीम वसाण जैसे असी वेठा आयूँ। तवा ज़िले बद्दीन समेत तालके मातली या ॿिया भी स्कूल ॾिठा हूंदा, लेकिन ही मुनफरद अलग स्कूलन खां अलग स्कूलन जी पंहिंजी हिकिड़ी शिकिल रखे थो। ही गवर्नमेंट जो स्कूल है जेको 15 सालन खां जंहिं पोजीशन में असी वेठा आयूँ, इन पोजीशन में खुले मैदान में बरसातन में ॾुखाइन में बग़ैर के फर्नीचर जे सच पुछो तो ही हले पियो। शागिर्दन के भी सलाम है जेके ही ॿार हिते पढ़न पिया। ही स्कूल 15 साल पहिरीं वजूद में आयो, मंजूरी ॾिनी वई। उन 15 सालन जे विच में ज़िले हुकूमत जेका है एजुकेशन वर्क्स खातो बिल्डिंग खाते ठाहिण वारी जेका इमारतूं ठाहिण वारा जेके अख़्तियारियूं आहिनि, उन कामोरन कॾहिं ख़बर कोन वरिती त ही स्कूल को असांजे खाते में बि आहे, ही स्कूल को ज़िले बद्दीन में बि अचे थो, ही स्कूल को तालके मातली जे ॻोठ मोहम्मद अज़ीम वसाण में आहे भी या न। इन 15 सालन में हेल ताईं हिकु बि कंहिं एजुकेशन वर्क्स खाते जे अख़्तियारनि हिते ध्यानु न ॾिनो। चाहे उमेदूं जेके आहिनि ॿारनि जूं इहे ख़तमु थी वियूं आहिनि त शायदि हिन मोहम्मद अज़ीम वसाण गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जी ॻोठ में का हिकिड़ी इमारत ठहंदी ऐं असीं उन में तइलीम हासिल कंदासीं। लॻे थो त हिननि जूं उमेदूं जेके आहिनि से पाणी में मिली वियूं आहिनि, छाकाणि त हिनखे 15 साल थी विया आहिनि। 15 सालन में एजुकेशन वर्क्स खाते बिल्डिंग खाते वारनि इहा ख़बर कोन वरिती त को हिन ॻोठ में को स्कूल बि आहे या न। हिते जे ॻोठाणनि इहो मुतालबो कयो आहे त हिकिड़े कमरे जी इमारत ठाराए ॾिनी वञे जंहिंसां ही मासूम नंढड़ा ॿार आहिनि पंहिंजो तदरीसी अमल जेको आहिनि सुकून सां जारी करे रखनि। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर, मातली।